बुकेरा शरीफ वेझो मसूब उज़दार में ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो सख़्त एहतजाज। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ वेझो ॻोठ मसूब उज़दार में ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठ उम्मीद अली बोज़दार जे ॻोठाणनि सितार लिगारी, अमीन लिगारी, अकबर अयाज़, साकिब लिगारी ऐं ॿियनि पारां एहतजाज कंदे चयो आहे त असांजी ज़रई ज़मीन 8 एकड़ जेका असां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पोखे रहिया आहियूं, जितां असां कणिक जो फसल पिणु खंयो आहे, जॾहिं त असांजी ज़रई ज़मीन मां 1 एकड़ 38 घंटनि ते कुझु वक़्त खां बासर धुर ख़ान मोहम्मद बोज़दार, अकबर बोज़दार, दादन उर्फ़ इमदाद, अलाडितो बोज़दार, वज़ीर उर्फ़ वट्टू शहबाज़ बोज़दार मुबैना तौर ज़रई ज़मीन ते हथियारबंद माण्हुनि सां गॾु कब्ज़ो करे हथियारबंद बिहारे छॾिया आहिनि, जॾहिं त मसइलो 1 एकड़ 38 घंटनि ते आहे, जेका ज़रई ज़मीन ख़ाली पियल आहे जंहिंमें असां को बि फसल नाहे पोखियो, जॾहिं त कणिक जो फसल कढी असां ॿियो फसल पोखी करणु पए चाही त हथियारबंद घुराए असांजी समूरी ज़मीन ते कब्ज़ो करणु था चाहिनि। SSP टडोर अयार ऐं सिविल कोर्ट में पिणु दरख़्वास्तूं जमा करायल आहिनि। इन बावजूदि बेबासर धुर हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे वेठल आहे, जॾहिं त असांजी सर्वे ज़मीन 1 एकड़ 9 घंटनि ते अकबर बोज़दार घर ठाहे वेठल आहे। असां वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध खां मुतालबो था करियूं त असांजी ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए असांजी ज़मीन वापसि कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची